असांजो कोस्तान जी मौजूद शख्सियत सरदार सालिम मोहम्मद ब्राह्मणी एक अहम शख्सियत हुई जेका आउं सम्झां थो त अहिड़नि माण्हुनि जी कोस्तान खे तमामु ज़रूरत आहे। हीउ हिकु सखी माण्हू, हिकु अलालोक माण्हू हो जंहिं पूरी ज़िंदगी पंहिंजी कोस्तान वासियुनि जी माना मदद कई सफ़ात जे ज़रिए। जंहिं माण्हू खे अन्न जी ज़रूरत हुनखे अन्न मिलियो, जंहिं माण्हू खे ॿकरी जी ज़रूरत हुनखे ॿकरी मिली, जंहिं माण्हू खे मेंह जी ज़रूरत मेंह मिली। बहरहाल जेको पंहिंजो मक़सदु खणी वियो त उनजो हुन मक़सदु पूरो कयो हूंदो। हिकिड़ो माना मिसाल कोस्तान जे अंदरि हुन क़ाइमु कयो आहे, बिना लालच जे, बिना मक़सद जे। ऐं कॾहिं बि न हू इक़दार में रहियो आहे, न हू सियासत में रहियो, लेकिन कोस्तान जे हिकिड़े थाणो आरब खान में वेही करे जेका हुन कोस्तान जे मान जी, ग़रीब मान जी, बल्कि ॿिए ज़िले मां, ॿिए सूबे मां बि माण्हू नंढा चंदा जेके मदद विसूल कंदा। आउं चवंदो अहिड़नि माण्हुनि जो ख़ाल असां वटि हिन कोस्तान में वॾे टाइम खां पोइ भरिबो। अॼु जॾहिं सालिम मोहम्मद असां कोस्तान वासियुनि खां विछड़ी वियो आहे त मां सम्झां थो त वॾो हिकिड़ो बहरान थी वियो आहे कोस्तान जे अंदरि अहिड़ी शख़्सियत जो। ऐं सालिम मोहम्मद ब्राह्मणी साहिबु हयात हो त माण्हुनि खे इहा ख़बर न हुई, पर जॾहिं हिन जो दुनिया खां वफ़ात करे वियो त माण्हुनि खे इहा थी त सालिम मोहम्मद ब्राह्मणी हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई, वॾी हिकिड़ी कोस्तान जी सुञाणप हुई ऐं क्लासिक हिकिड़ो वॾेरो हो। ऐं हुननि जा अटल हिकिड़ा फ़ैसिला हूंदा। कंहिं दोस्त ॿुधायो त सालिम मोहम्मद ब्राह्मणी साहिबु रोड सां वञे पियो त हिकिड़ो ॿोरी हिकिड़ी पई आहे, उनखे नौकर चवंदी आहे ॿोरी तव्हां ॾिसो हिन में छा आहे, ॾिसो त हुन में कुती जा गुल रमवा पिया आहिनि। पोइ उन चयो त आउं हिन कुते जे गुलर सां इंसाफ़ कराईंदुसि। 3 ॾींहं मुसलसिल आरब खान जा माण्हू गॾु कया आहिनि, मेड़ पहिरीं त बाबा इन माण्हू खे पकिड़े अचो, आउं हिननि सां इंसाफ़ कराईंदुसि। इहो हिकिड़ो इंसान दोस्त हुओ जेको अलाह जी मख़लूक सां बि इंसाफ़ ते करायो। आख़िर अलाह जी मख़लूक सां बि हुनजी मोहबत हुई। तव्हां जे वञी ॾिसंदो त हुनजा जेके पखी आहिनि, जानवर आहिनि, ऐं उन्हनि बि दुख जो वॾो इज़हार कयो आहे। हिकिड़ी माना उन्हनि बि दुख जी लहर विछायल आहे त इंसान में छा हूंदो। असां दुआ कयूं अलाह ताला हुनजी मग़फ़िरत फरमाए, जन्नत फरमाए, ऐं अलाह ताला हुनजे पोयनि में बि अहिड़ी क़िस्मत विझे जेको सालिम मोहम्मद ब्राह्मणी जो ख़ाल भरनि ऐं हुनजी मिशनरी खे जेको सो अॻिते खणनि। ऐं असांजी दुआ आहे। ऐं अहिड़ा असांजे अहिड़ा लफ़्ज़ ई कोन्हनि जेके सालिम मोहम्मद ब्राह्मणी लाइ चऊं। ऐं जेकर सॼो ॾींहुं वेही असां ॻाल्हायूं त सालिम मोहम्मद ब्राह्मणी जी ऐं मां सम्झो तारीख़ ख़तमु कोन्ह थींदी। अलाह ताला असां वरी दुआ था करूं, अलाह ताला हुनखे मग़फ़िरत फरमाए।